मेरे प्यारे दोस्त साईं सिकंदर पेरनि जा नाला वठो सभु मुंहिंजा प्यारा भाउर आहिनि। आउं सम्झां थो त सिकंदर साईं मुझे नाराज़ आहे। थी सघे मूंखां का ग़लती थी हुजे, ही मुंहिंजो भाइटियो आहे, मूंखां का बि ग़लती थी हुजे, तंज़ीम पेटियल पंहिंजी जॻह ते, पर उन ग़लती जी आउं हिन खां पंहिंजो ॻोठु पने करे पंहिंजी माफ़ी वठंदुसि। छो मुंहिंजो पंहिंजो घर ई गले छा पियो ॾिसां ही छा थो चवे। बाक़ी अर्ज़ु इहो आहे जेको मुंहिंजो उथी वञण जो सबबु इहो को आउं नाराज़ थी करे कोन थियो हुउसि। मुंहिंजो उथी वञण जो सबबु इहो हुयो त साईं अतीक ऐं ॿियो हिते जेको वेठो ज़ाहिद काका साहिबु इन्हनि जी पांट में जेका धड़क थी मूं ॾिठो थी दोस्त आहिनि। असां कंहिंखे हूंदासीं हुनखे बि मां बजूं गिराट ॾिनमि, सभिनी ॾिठो साईं खे मां बजूं साईं जज़्बात मिलाए थो शकूर पे ॻाल्हायो, उन ते ॾिठो उनखे चयो बाबा साईं ॿुधो थी सघे थो इंसान असां में बि खामी वरितियूं हुजनि, पर पेटियल खिलाफ़ छो त साईं सिकंदर मुंहिंजो नंढड़ो भाउ बि आहे, मुंहिंजो भाइटियो बि आहे। ऐं हिन जे वालिद साहिब सां गॾु रहियो आहियां। उन खां पोइ सिंध जो ॿियो दोस्त जेको असां इतामाणी साहिबु आहे उन सां बि गॾु रहिया आहियूं। साईं इतार साहिब सां गॾु रहिया आहियूं, सभिनी दोस्तनि सां गॾु रहिया आहियूं। ऐं सभिनी सिंध साईं याक़त लीडर साहिबु ऐं सिंध जे सभिनी उस्तादनि जो तमामु वॾो थोराइतो आहे जो हुननि असांखे असीं मिसकीन माण्हू आहियूं, उन्हनि सिंध जी सदारत ते पाकिस्तान ते उन्हनि उस्तादनि जे करे उन्हनि उहिदनि ते पहुचासीं। बाक़ी साईं जी ॻाल्हि खे वधीक वधंदो थो ॾियां त पेटियल जी सियासत वाक़ई बेरहम आहे। उन तफ़सील में आउं कोन थो वञा। सिकंदर मुंहिंजो वेझो तमामु वेझो दोस्त आहे, पर हिकिड़ो अहिड़ो आयो जो हू उन वक़्त में मूंखे छॾे वियो। पर जॾहिं हिते भॼंदा हुआसीं थी तॾहिं ही शख़्स हो जेको उनखे दोस्तनि खे चयईं त बाबा रफ़ीक जे फोटू खे रफ़ीक जे नाले खे इहो तव्हां नालो न वठो, बाक़ी ॿियो तव्हांजी मर्ज़ी जी कल्पना थी करे। ही ज़िंदगी जा मोड़ आहिनि, इन में इहे शयूं सभु ईंदियूं आहिनि। पर सुठी ॻाल्हि इहा आहे त आउं हिकिड़ी शइ वरी वधाए करे छॾियां। साईं जो मुंहिंजो ओॾी महिल जीअं मूं चयोसीं चवनि दोस्त कंदा त हिकिड़े अखियूं पूरो कोन थियो हिननि सां त गॾु रहियासीं। हीअ भले मूंखे जेको चवनि बाबा असांजो रफ़ीक अमीन आहे, पर जॾहिं हिननि उहो इतमाद कयो त आउं उन वक़्त में हुननि खे ठोस कोन पहुचायां न को आउं कावड़ी वञा, पर कावड़ी वञण जो कोन मतिलबु त उथी न वियुसि त हीअ छोकिरा 5-6 दोस्त आहिनि पंहिंजा विढ़नि था उनजे करे। पर आउं इनशाला मूंखे उमेदु आहे त हीउ फ़ैसिलो जेको हींअर ज़हन में ठाहिया आहिनि उहो बि साईं जे लाइ साईं गुरामपुल्ला सभिनी उस्तादनि लाइ सिंध जे उस्तादनि लाइ सुठो पैगाम ईंदो त पेटियल वारा पाण में ठही विया। बाक़ी इलेक्शनूं जमहूरीअ महिल साईं गुरामपुर खे बि हक़ आहे, साईं सिकंदर खे बि हक़ आहे, पर हर कंहिं उस्ताद खे हक़ आहे इलेक्शन कनि, जमहूरी अमल लाइ पाण खे बीहणु, इलेक्शन करणु, इलेक्शन खां खटणु हाराइणु, इहे नसीब जे ॻाल्हियूं आहिनि, पर इहो हिन जो हक़ आहे पाण खे बीहणु। बाक़ी दिलि त अॼु मुंहिंजी जीअं हीअ थो चवे त मुंहिंजी बि दिलि इहे चयो त आउं हितां वञण खां पोइ सुबुह जो वञी प्रेस कॉन्फ्रेंस करियां बाबा मूं वटि हाणे पेटियल वारो को बि इन पेटियल जे मसइले ते न आहे, पर को बि थोरो घराईंदा सोचियो थो दादा वरी ॿियो इल्ज़ाम ईंदो दादा रफ़ीक जंहिंखे ठाहे कोन आयो वधीक पिटाए। इन जे लाइ वरी दोस्तनि चयो त बाबा तव्हां हलो, उनजे करे वरी बि अची तव्हांजी हाज़िरी ॾिनी थो। इनशाला जीअं साईं चयो आहे त जेको फ़ैसिलो कंदो उहो मूंखे क़बूल आहे। उन नाले
ते आउं हिकिड़ो अनाउंस थो करियां। चेयरमैन राजी खान जमाली, वाइस चेयरमैन साईं गुलाम साहब काजा, जनरल सेक्रेटरी मुंहिंजो मौसम सैयद साईं ममता शाह, मेंबर ॿ हिकिड़ो अरबा फरार भावशाह जो ऐं हिकिड़ो सिकंदर हिर्क मेंबर इहे अनाउंस करियां थो। मूंखे उमेदु आहे इनशाला सभु दोस्त इन ॻाल्हि खे क़बूल कंदा ऐं उन खां पोइ वरी बि हिकिड़ी गुज़ारिश है सिकंदर विर्क जे नाले खे जेकॾहिं तव्हां थोरी भले को पंथ में कोई वरी बार ॿुधायां उहो तव्हांजी मर्ज़ी आहे। तव्हां पार्टी में जेका करियो हुन जो पीरियड बि कोन्हे को 3-4 उन लाइ त इहे शयूं जेके आहिनि आउं सम्झां थो त सभु दोस्त क़बूल कंदा। बाक़ी साईं खे या हिन खे ॿिन्ही शयुनि ते किथे आहे ती पांच में वेही जंहिं महिल ॻाल्हाए छॾींदा त हुनमें मुंहिंजो छा भले ठही वञनि लाइ जो खपे त खणनि खपे न खणनि पर मूं हिकु पंहिंजे ख़र्च ॿुधायो आहे। इनशाला मूंखे यकीन आहे त तव्हां हिन शइ ते जेको गंदा ऐं मूंखां का बि ग़लती थी हुजे त दोस्तनि सभिनी खां आउं गुज़ारिश थो करियां त थोरा मुड़ुसायूं ऐं साईं जी कराइणो भरोसो आहे किथे किथे कंहिं महिल जीअं साईं जो बि दरबार अची वेंदो आहे हीउ होशियारु आहे सम्झू आहे गाहो आहे आउं जंहिंखे सम्झंदो आहियां जी पाकिस्तान आसूदार वारी सियासत आहे ती साईं मुंहिंजो भाई पियो सिकंदर जिते पेटे जो हासिल विझंदा आहियूं। अलाह ख़ुशि रखे, अलाह कामयाबु करे, महिरबानी करे।